सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट डिपार्टमेंट जो अहम इजलास मुनक़िद थियो। कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन, सीईओ ट्रांस कराची फऊद गफ्फार सुमरो, पीडी योलो लाइन बीआरटी ज़मीर अब्बासी ऐं एसएमटीई जा ॿिया ऑफिसर शामिल थिया। इजलास में मुख़्तलिफ़ मंसूबनि रेड लाइन ऐं येलो लाइन बीआरटी जे कम में पेशरफ़्त जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी जे ऑफिसरनि सीनियर वज़ीर खे कराची में वधीक एवी बसिस ऐं एवी टैक्सीज़ शुरू करण बाबति आगाह कयो। सीईओ ट्रांस कराची इजलास खे रेड लाइन ते जारी कम बाबति ब्रीफिंग ॾिनी। नेपा चौरंगी वटि रेड लाइन बीआरटी जे ॿिन्ही पासनि जो कम मुकमल थियण वारो आहे। इजलास खे आगाह कयो वियो। येलो लाइन बीआरटी जे प्रोजेक्ट डायरेक्टर इजलास खे कम में पेशरफ़्त बाबति आगाह कयो। सेनेटर ताज हैदर पुल जे ॿिए हिसे खे ड्राहिण जो कम जारी आहे। जल्दी ॿिए हिसे ते बि कम शुरू कयो वेंदो। इजलास में सीनियर वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो त सभई मंसूबनि खे मुक़रर वक़्त अंदरि मुकमल करण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया पिया वञनि। रेड लाइन ऐं येलो लाइन बीआरटी शहर जे अहम हंधनि ऐं कारोबारी मर्कज़नि खे पाण में ॻंढण में अहम किरदार अदा कंदा। कम में कंहिं बि देर खां बचण लाइ फील्ड लेवल ते सभु मसइला हल करण खे यकीनी बणायो वञे। जदीद शहरी ट्रांसपोर्ट खां सवाइ कंहिं बि शहर जी तरक़ी मुमकिन नाहे। बीआरटी मंसूबनि जे मुकमल थियण सां कराची जे ट्रांसपोर्ट सिस्टम में वाज़े बहितरी ईंदी। पिंक स्कूटीज़ जो ॿियो मरहलो जल्द शुरू कयो वञे। कराची सां गॾु ॿियनि शहरनि में पिण पिंक स्कूटीज़ जे विझ लाइ प्रोग्राम मुनक़िद कया वञनि।